अच्छा सर। ये क्या था ना जी 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 अंग्रेजी का किताब ॿिया हाँ। बि इलाही आहिनि ॿिए पासे आहिनि। जी 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 मूं $100 जा किताब ते वरिता पोइ मुंहिंजे लाइ मसइलो बणिजी वियो आहे जेको आहे जहाज़नि करण जो। अच्छा पोइ बुक करायमि जेको आहे जहाज़ में किताब बुक करायमि पोइ वरी जी कराची जी में 15 ॾींहंनि खां पोइ वञी ॻोल्हियमि। सर ही तस्वीर कंहिंजी? ये मुंहिंजो डॉक्टर रसूल बशीर मुंहिंजो वॾो पुटु। अच्छा हा, माशा हुते आहे न हुन में LMC में। ही तव्हांजी किताब थी जेके तव्हां जुल्द ॿुधाए रखिया आहिनि? इहे रसाला आहिनि मतिलबु सिंध अच्छा। क्वार्टरली आहे ॿिया आहिनि पैगाम रसाला ॿिया आहिनि। जी जी इहो मूंखे जेको हथु ईंदो हो न आउं छा कंदो हुओ हुनखे जुल्द ॿधाए रखंदो हुओ। ज़बरदस्त हा माशा सर तव्हांजी लाइब्रेरी जो फोटो वग़ैरह त यादगिरी थी वेंदी साईं आहे इहा कलेक्शन आहे किताबनि जी माशा ज़बरदस्त। सर ॾाढी कम जी ज़रूरत आहे यकीन कयो त बसि हाणे जेको असांजी ज़िंदगी जेतिरो साथ ॾिनो असां कमु कयो न जाम ठीकु आहे न। सर हिन में कोई शक न आहे सर। हाणे जेको ही किताब थी चंड साहिब जे इबादत ते दुआ ते ॾिस न इबादत निमाज़ी दुआ हा ही किताब सही आहे। तव्हां उहो हिकिड़ो किताबु ॿुधायो उहो कोन मिलियो ऐं उन वाणी साहिब वटि आयुसि जेको तव्हां पेरूमल वाणी थी वियो चरियो वाणी कोन महाराज हा महाराज सर जी महाराज जी मोह थी वियो चरियो। जी सर जी जी हाणे पागल खे मूं ॾिनो पागल थी वियो। हा